मौलाना रोम चयो त हर के हू बेदार तर पुरदर्द तर, हर के हू आगाह तर रुख ज़र्द तर। ऐं जॾहिं सुकरात हेमलॉक पीतो त एपिक्यूरियस खां बेइख्तियार इहो निकितो त अलास अ मैन हू डाइड ओनली फॉर हिज ओन विर्च्यूज़। समाज में कुझु शख़्सियतूं, कुझु किरदार एतिरो तकलीफ़ूं, एतिरियूं मुसीबतूं, एतिरियूं मुश्किलात ॾिसंदा आहिनि, पर उन मां कुझु ई पंहिंजो पाण खे कढी ऐं नोबल काज़ सां जीअंदा आहिनि। ऐं हुननि जे ज़िंदगीअ जो को न को मक़सदु ज़रूरु हूंदो आहे ऐं उन्हनि मक़सदनि जे ज़रिए ई हू ज़िंदगीअ खे का माना ॾियण में कामयाबु थींदा आहिनि। तीअं ई अॼु पाण जंहिं किताब ते हीअ हमसरी अदबी निशस्त रखी आहे, उन किताब जो लेखक विक्टर ई फ्रैंकिल उन होलोकॉस्ट में जेके ॾींहं बसर कया ऐं उतां सर्वाइव करे निकिरी आयो, उते जेके हुन जूं तकलीफ़ूं, मुसीबतूं ऐं हुन जेके सऊबतूं, अकूबतुनि खे फेस कयो, उहे सभु हुन हिन किताब में डॉक्यूमेंट कयूं आहिनि। ऐं हुन राइटर जे पारां लिखियो आहे त हुन में बि हुन जो चवणु इहो आहे त हिन मुख़्तसिर अरसे में हिन किताब खे लिखण जे पोयां ई सबबु इहो त जीअं माण्हू ऐं ही समाज पंहिंजे ज़िंदगियुनि खे को न को मक़सदु ज़रूरु ॾियनि। पर उनखां बि जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त ख़ुशि आहिनि ॻाल्हि पंहिंजे सिंधी अदब जे लाइ त हिन किताब खे तर्जुमो मुंहिंजे उस्ताद, जंहिं मूंखे बि संगे मील जो किरदारु अदा करे का ज़िंदगी खे माना ॾियण में कामयाबु थियो ऐं अॼु जेको मुंहिंजे इंटेलेक्चुअल लेवल ते ऐं मुंहिंजे इंटेलेक्चुअल अप्रोच ते जेकॾहिं अगरि को सहर आहे त उहो हुन शख़्सियत जो आहे ऐं उन ई उस्ताद जो आहे जंहिं हिन किताब खे तर्जुमो कयो आहे। उन्हनि जो तारुफ़ आहे सर परवेज़ सोलंकी साहब। सर परवेज़ उन खां अॻु ॿियो किताब तर्जुमो कयो आहे जेकी ॿुध सेखारियो जे नाले सां। उन खां अलावा सर परवेज़ शॉर्ट स्टोरीज़ बि लिखियूं आहिनि ऐं गॾोगॾु जेके लतीफ़ियात ते हुननि जा लेक्चर्स आहिनि, उन्हनि बि हिकिड़ो नओं सहर छॾियो आहे माण्हुनि जी ज़िंदगियुनि ते ऐं हुन में तव्हांखे मुख़्तलिफ़ हिकिड़ो पर्सपेक्टिव मिलंदो ऐं हिकु मार्केट ओरिएंटेड नैरेटिव खां अलावा तव्हांखे हिकिड़ो ॿियो नैरेटिव मिलंदो जेको इंतिहाई मुतासिर कुन आहे। पाण हिन किताब ते अॼु सर परवेज़ सोलंकीअ सां गुफ़्तगू कंदासीं ऐं जेको पहिरियों ई सुवालु आहे उहो इहो ई हूंदो त हिन किताब खे तर्जुमे करण जी भला ज़रूरत छो आई। थैंक यू मंसूर, तव्हां मूंखे हिते दावत ॾिनी, पाण आयासीं ऐं हिकिड़े तमामु कम जे किताब ते पाण ही कचहरी बि रखी आहे। हिन किताब खे तर्जुमो छो करणो पियो, उहो उनजो सबबु इहो आहे जो ज़िंदगीअ में केरु न आहे जंहिंखे खोड़ सारा सुवाल तंग न कंदा हुजनि ऐं ख़ासि तौर ते इहो सुवाल त मां हिन दुनिया में छो आयो आहियां ऐं मुंहिंजो हिन दुनिया में अचण जो मक़सदु कहिड़ो आहे न, उन हिसाब सां खोड़ सारा मुख़्तलिफ़ सुवाल हूंदा त हिकिड़ी उञ हूंदी पंहिंजे अंदरि उन जी ॻोल्हा में। इतफ़ाक़न मूंखे ही किताबु अंग्रेज़ी में मिली वियो, मैन सर्च फॉर मीनिंग, ऐं मां जॾहिं हिन खे पढ़ियो 2013 में त मूं त ई सोचियो त हिन खे तर्जुमो करणु घुरिजे, पर एतिरो वक़्तु हूंदो कोन्हे ज़िंदगीअ में ऐं इतफ़ाक़न सां कोविड अची वियो ऐं कोविड अची वियो त उन कोविड जे दौरान मां हिन किताब खे तर्जुमो कयो ऐं मां इहो सम्झो त हीअ तमामु जल्दी पब्लिश थी वञे, छाकाणि उहा साॻी सिचुएशन ही मायूसी जी कैफ़ियत हुई, माण्हू परेशान आहे, डिस्टर्ब आहे त ज़िंदगीअ में दुनिया में छा कंदासीं छा न कंदासीं। उन पस मंज़र में जेको वरी असांजूं मुआशी हालतूं आहिनि उहे बि के जर्मनीअ जे होलोकॉस्ट खां घटि कोन्हनि, त मूं सम्झो त पाण हिन किताब खे तर्जुमो कयूं, छाकाणि हीउ उहो किताबु आहे जेको उन्हनि सुवालनि जा ॾाढे ख़ूबसूरत तरीक़े सां जवाबु ॾिए थो जिन जी ॻोल्हा मूंखे नंढपण खां हुई। हिकिड़ो सबबु हिन जो इहो तर्जुमे करण जो। ॿियो सबबु पाण सिंधीअ में सुठनि तर्जुमनि जी उअं ई खोट रही आहे, त उन खोट खे पूरो करण जी बि हिकिड़ी कावश हुई। ऐं ॿियो टियों सबबु अवां चई सघो था त हीअ जेको किताबु आहे उहो जेका सेल्फ ट्रांसफॉर्मेशन आहे या पंहिंजो पाण खे तब्दील करणु आहे, उन में जेको आहे सो असांजी सुठे नमूने जेको आहे सो मदद करे थो। हिन वक़्त ताईं जेतिरा बि तर्जुमा पब्लिश थिया आहिनि ट्रांसलेशन जे लाइ, हिकिड़ी मशहूरु स्टडी आहे उहो चयो वेंदो आहे त वन कैन डू जस्टिस विद द टेक्स्ट एंड कॉन्टेंट बट नो वन कैन डू जस्टिस विद द सोल ऑफ द टेक्स्ट। तव्हां जॾहिं बि का टेक्स्ट उनजो कॉन्टेंट खे तर्जुमो कयो था त तव्हां उनजे रूह सां जेकॾहिं अगरि करे वञो जस्टिस, तॾहिं ई उहो तर्जुमो कामयाबु हूंदो आहे, उनखे फ्लॉलेस ट्रांसलेशन चयो वेंदो आहे। हाणे जॾहिं हीउ तर्जुमो तव्हां पढ़ंदव तव्हांखे इन मां अंदाज़ो थींदो त हीउ को AI जनरेटेड तर्जुमो न आहे, न ई गूगल ट्रांसलेटर सां तर्जुमो आहे, छो त असीं जंहिं सदीअ में रहूं था उते इहा ॻाल्हि मशहूरु आहे त तर्जुमो करणु को आसान कमु आहे। इन जे करे हिन तर्जुमे खे पढ़ण खां पोइ तव्हांखे महिनत ऐं मशक़त, इन जे पोयां तव्हांखे हिकिड़ो विज़न नज़र ईंदो
हाणे जेको हिन राइटर सां जेको बि होलोकास्ट जे ज़रिए ऐं हुन में जेके बि हुन ते तकलीफ़ूं या हुन जेके शयुनि खे फेस कयो उहो थोरो सर खां पुछंदासीं त इहो हुनजे थोरो लाइफ ते ऐं कीअं इन सभिनीनि शयुनि असरु कयो ऐं उनखे किताब में हुनखे डॉक्यूमेंट करण जी कहिड़ी ज़रूरत पेश आई। हीअ जेको किताबु आहे बेसिकली हिन जा 2 हिसा आहिनि। पहिरियों हिसो आहे जंहिंमें असां विक्टर फ्रैंकल जी उन ज़िंदगीअ जे बारे में पढ़ूं था जेको हुन एश्वेटिस कैंप में जेको आहे सो ज़िंदगी गुज़ारी आहे, उन जे बारे में ॾाढी सख़्तु ऐं तकलीफ़ सां भरियल हुनजी ज़िंदगी आहे। ऐं हुन उहे सभु हाल अहिवाल ॾिना आहिनि त जॾहिं मां अचां थो या जीअं हुननि खे आंदो थो वञे त ॾाढो बुरी हालत में ऐं तकलीफ़ में ऐं प्रॉब्लम्स में रखियो थो वञे। ऐं जहिड़े नमूने हुते ज़िंदगी गुज़ारे थो, शायदि तव्हां जॾहिं हीअ किताबु पढ़ंदा त तव्हांखे अंदाज़ो थींदो इट्स टू टफ, इट्स टू डिफ़िकल्ट। ऐं 3 साल अहिड़ी कंस्ट्रक्शन कैंप में रहण खां पोइ हू वरी ॿाहिरि कीअं अचे थो, जंहिं ही उन दौरान पंहिंजे पीउ खे विञाए थो, पंहिंजी अमड़ खे विञाए थो, ज़ाल जंहिंसां साल मस थियो शादी कई हुई उनखे विञाए थो। ऐं उनजे बावजूदि बि जॾहिं माण्हू ॿाहिरि अचे थो त उहो ॿाहिरि दुनिया लाइ का नफ़रत नथो खणी थो अचे, पर हिकिड़ो ख़्वाबु खणी थो अचे, हिकु आइडिया खणी थो अचे त एतिरे कुझु थियण खां पोइ बि असां फज़ीलत भरी ऐं बहितर ऐं बामक़सद ज़िंदगी कीअं गुज़ारे सघूं था, हीअ उन जे बारे में आहे। बाक़ी जेकॾहिं मां तव्हांखे जर्नल ॿुधायां हिन किताब जे बारे में, जेको हिन जो मेन सुवालु आहे जंहिं ते हिन ॻाल्हायो आहे उहो आहे मीनिंगलेसनेस। हाणे शायदि असां इन ॻाल्हि जो तसवुरु बि न करे सघूं त फ्रैंकल वटि बेमक़सदियत हिकिड़ी नफ़्सियाती बीमारी आहे। जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी में को मक़सदु कोन्हे इज़ इट सेल्फ अ डिज़ीज़। ऐं पाण जंहिं समाज में रहूं था उन समाज में अलाए केतिरा इंसान आहिनि जेके साह खणनि पिया पर जीअनि कोन पिया। जीअंदो उहो माण्हू आहे जंहिं वटि आदर्श हूंदा आहिनि, जंहिं वटि ख़्वाब हूंदा आहिनि। पाण जंहिं कल्चर में मंसूर रहूं था उते जेका कंज़्यूमर सोसाइटी आहे उहा कंज़्यूमर सोसाइटी वधि में वधि एतिरो चए थी त बाबा तव्हां वञी पैसो कमायो, तव्हां ताक़त वञी हासिलु कयो, तव्हां बिज़नेस कयो, तव्हां अमीर थियो, तव्हां ताक़तवर थियो। छा बक़ौल फ्रैंकल जे इहो को ज़िंदगी जो मक़सदु आहे या न, त हू त चई इहो ज़िंदगी जो मक़सदु न आहे। ज़िंदगीअ जो इहो मक़सदु आहे कोन जो तव्हां वञी पावर हासिलु करे छॾियो या पैसो हासिलु करे छॾियो। छो जो हुन हिकिड़े इंटरव्यू में इहा बि ॻाल्हि लिखी आहे त मूं खोड़ सारा अहिड़ा अमीर माण्हू ॾिठा आहिनि जेके सुसाइडल आहिनि, मूं खोड़ सारा अहिड़ा पावरफुल माण्हू ॾिठा आहिनि जेके सुसाइडल आहिनि। डेट मीन्स त ही उहा ज़िंदगी जंहिंमें मूं पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु ऐं कामयाबी, पैसो ऐं ताक़त ठाही ऐं उहो मिलण जे बावजूदि मां नाख़ुशि आहियां, मां उदास आहियां, मां परेशान आहियां। हिन चयो त माना हीउ जेको तव्हांखे मक़सदु ॾिए थो न, इहो मक़सदु थो ॾिए तव्हांखे समाज, कंज़्यूमर सोसाइटी। हालांकि इन खां अलावा हटी करे ॿिया मक़सद थी सघनि था, मीनिंग थी सघे थी। फ़र्ज़ु कयो पाण जंहिं कल्चर में रहूं था उन कल्चर में जेको उस्ताद ऐं वालदेन आहिनि, हीउ मां हिकिड़ो सुवालु पुछां थो, इन ते पाण बहस बि कयूं था। उहो सुवालु ख़ुदि फ्रैंकल पुछो आहे त तव्हांखे छा थो लॻे, व्हाट इज़ मोर डेंजरस टू डिमांड मोर फ्रॉम यंग माइंड्स आर टू डिमांड टू लिटिल। हुननि जे लाइ सभ खां वधीक ख़तरनाक ॻाल्हि कहिड़ी आहे? डेंजरस छा आहे त असां हुननि खां तमामु घणो कुझु डिमांड कयूं या टू लिटिल डिमांड कयूं। व्हाट इज़ मोर डेंजरस फॉर देम? ऐं हुननि जे लाइ सभ खां वधीक डेंजरस ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां बहैसियत वालदेन ऐं बहैसियत उस्ताद हुननि खां सफ़ा टू लिटिल डिमांड था कयो, हू पोइ हिकिड़े कंफर्ट ज़ोन जो शिकार थींदा, पोइ हू ॾुख ऐं तकलीफ़ ते फ्रस्ट्रेट थींदा। हुनखे पिज़्ज़ा न मिलंदो त हू परेशान थींदा, इहे पिज़्ज़ा छो कोन मिलियो आहे। तव्हां हुनखे आईफोन न वठी ॾिनो, तव्हांजी ज़िंदगी जेका आहे न अजीरन करे छॾींदा। हू नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते चिढ़ंदा, क्रोध कंदा, फ्रस्ट्रेटेड थींदा। ऐं ओवरऑल तव्हां ॾिसो था पंहिंजो समाज इहो आहे। ऐं पाण जेका वालदेन ऐं बहैसियत उस्ताद जेको असां यंग माइंड्स या जेके नौजवान आहिनि, असां पूरी कोशिशि था कयूं त असां हुनखे कंफर्ट हेठि रखूं। ऐं असां इहो ई हुननि सां छा था कयूं, असां इहो ई हुननि सां वॾे में वॾो ज़ुल्म था कयूं। असां सम्झंदा आहियूं त ॿारनि खां जेकॾहिं असां वधीक डिमांड था कयूं, एक्सपेक्ट था कयूं, तव्हां हीअ कयो, हीअ छॾे न हीअ कयो, त इहो हिकिड़े क़िस्म जो ज़ुल्म आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे। तव्हां पंहिंजनि शागिर्दनि सां, पंहिंजनि ॿारनि सां वॾे में वॾो ज़ुल्म इहो कंदा आहियो
जो तव्हां उन्हनि खे कंफर्ट ज़ोन में रखंदा आहियो ऐं तव्हां हुननि खां उहा डिमांड न कंदा आहियो। आमिर ख़ान जी फिल्म दंगल कंहिं न ॾिठी हूंदी, ऐं जॾहिं तव्हां शुरू वारा सीन ॾिसंदव त तव्हांखे लॻंदो त इहो पीउ ॾाढो ज़ालिम आहे ऐं एॾो न्याणी ॿारनि खे 5 बजे उथारे थो, डोड़ाए थो, ई थो करे, एसिताणी जो पाणीअ में थो ॿुधाइनि ऐं पोइ वरी सर्वाइव करे निकिरी थियूं अचनि। इट्स अ रियल स्टोरी। ऐं उहे जेके छोकिरियूं अॼु कामयाबु आहिनि हिंदुस्तान जे कल्चर में, तव्हां ॾिसो पंहिंजे पीउ खे कीअं सां चवनि थियूं त हिननि माना बाबा जा थोरा आहिनि असां ते, दे आर वेरी थैंकफुल। ऐं उहे ॿार जिन जा वालदेन उन्हनि खे तमामु हर शइ प्रोवाइड था कनि घर में। तव्हां रुॻो महिनत कयो, पढ़ो, तव्हां वटि कार बि आहे, तव्हां वटि AC बि आहे, तव्हां वटि सुठो स्कूल बि आहे, हर कुझु करण जे बावजूदि बि जॾहिं तव्हां ऑलरेडी उन्हनि खे एतिरो सुख में रखियो आहे त तव्हां ॾिसंदव त नतीजा एॾा भला कोन था मिलनि जेतिरा मिलणु घुरिजनि। हाणे इन जो इहो मतिलबु न आहे त सभु जेके शागिर्द आहिनि या सभु उहे ॿार जिन खे इहो माहौल मिले थो नाकाम थींदा, पर इट्स वेरी मच क्लियर त जेके ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि ऐं दर्दनि में माण्हू सिखंदो आहे उहो सुखनि में न आहे सिखंदो। ऐं हीअ जेको ओवरऑल कंज़्यूमर सोसाइटी आहे उहो असांजे नौजवाननि खे सुख पसंदि करे थो। सुख पसंदि न हुजे, इंसानु महिनत पसंदि हुजे, उन जे लाइ ही किताबु जेको आहे सोच साहिब कमाल आहे। असांखे इहा ॻाल्हि वाज़े थी वई त जेको असां तकलीफ़ुनि ऐं ॾुखनि मां सिखूं था उहो असांखे आसाइशुनि खां हासिलु नथो थी सघे। तंहिंजे करे सर हिकिड़ी ॻाल्हि ज़बरदस्त कोट कई त जेके बि द मोस्ट पावरफुल पीपल ऑफ सोसाइटी हुआ आख़िर उन्हनि खे बि अल्टीमेट रियलिटी इहा ई ॾिसणी पई त हुननि वञी कमिटेड सुसाइड, उहो उन तरफ़ विया। हाणे जेको किताब में प्रिफेस आहे उन प्रिफेस में ई सर पंहिंजे तरफ़ां जेको हिकिड़ी मार्केट होलोकॉस्ट जी ॻाल्हि कई आहे, उन ते सर खां पुछंदासीं त ही टर्मिनोलॉजी ऐं हिन ते थोरी नज़र विझनि। बेसिकली इहो त प्रिफेस जी ॻाल्हि आहे। आमतौर ते होलोकॉस्ट जे बारे में सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे त हिटलर जहिड़े हिसाब सां ज़ुल्म करे थो माण्हुनि सां, ऐं जंहिं तकलीफ़ बुख ॾुख में माण्हू रहनि था त सभु माण्हू उन्हनि ते सोचनि था, पर पाण जंहिं दौर में रहूं था पाण हिकिड़े क़िस्म जे मार्केट होलोकॉस्ट में रहूं था, जिते हिकिड़नि माण्हुनि वटि सभु कुझु आहे ऐं ॿियनि माण्हुनि वटि कुझु बि कोन्हे। मां उन में इहो मिसाल ॾिनो आहे त तव्हांखे छा थो लॻे, हिकिड़ो जेको ॿारु आहे कासमाबाद जे मुख़्तलिफ़ दुकाननि ते कढ़ायूं पयूं आहिनि, समोसा पकोड़ा, उनजी दिलि चवंदी आहे खाए, बट ही कैनॉट अफोर्ड। ऐं उहो ॿारु जॾहिं वापसि पंहिंजी झूपड़ी में वञे थो त उहो सॼी राति शायदि उन समोसे ते सोचींदो हुजे, शायदि को सुठो कपिड़ो पाइण ते सोचींदो हुजे, थी सघे थो का सुठी चंपल पाइण ते सोचींदो हुजे। हीउ समाज उनखे प्रोवाइड नथो करे, त इहो बि हिकिड़े क़िस्म जो होलोकॉस्ट आहे। पाण बि हिकिड़ी कंस्ट्रक्शन कैंप में रहूं पिया, उन हिसाब सां हिन खे उन शइ में मूं आंदो आहे। एतिरनि तकलीफ़ुनि ऐं ॾुखाइनि हुजण जे बावजूदि हीउ जेको होलोकॉस्ट आहे उन में तव्हां ॾिसंदव त माण्हू सिखनि घटि था, हू पंहिंजी ज़िंदगीअ खे वरी माना नथा ॾियनि, हू पंहिंजी ज़िंदगीअ खे कोसनि था। ऐं इहे खोड़ सारियूं शयूं आहिनि जंहिं ते न सिर्फ़ु बहसियत उस्ताद मूंखे बल्कि हिन समाज जे हर फ़र्द खे सोचणु घुरिजे त ईअं छो आहे। मतिलबु हाउ कैन यू अफोर्ड 3 years चाइल्ड इज़ बेगिंग, समाज तो चए सभु ठीकु आहे। माण्हू हिन समाज में ईअं ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि ॼण सभु कुझु ठीकु आहे। सही, दिस इज़ प्रॉब्लमेटिक। जीअं हिन किताब जो टाइटल ई आहे त मैन्स सर्च फॉर मीनिंग, त जीअं हाणे तव्हां ॻाल्हि कई त माण्हू इहे तकलीफ़ूं बर्दाश्त करण खां पोइ बि उन्हनि वटि को बि मक़सदु न हूंदो आहे, हू पंहिंजे ज़िंदगीअ खे का बि मीनिंग ॾेई न सघंदा आहिनि, उन्हनि जी लाइफ जेका आहे उहा मीनिंगलेस ई रहिजी वेंदी आहे। ऐं उन जे बावजूदि बि असां पंहिंजी लाइफ खे बजाए जो ऑप्टिमिस्ट थी करे गुज़ारियूं, असां वरी पेसिमिज़म जे तरफ़ वेंदा आहियूं ऐं असां वरी साॻियो डिस्पेयर जा शिकार थी वेंदा आहियूं। इन जे करे कीअं असां पंहिंजी लाइफ खे मीनिंग ॾेई सघूं था ऐं बामक़सद ज़िंदगी कीअं गुज़ारे सघूं था, जीअं हिन किताब जो टाइटल ई असांखे सजेस्ट करे पियो। हा, इहा ॻाल्हि ठीकु आहे त वाक़ई असां ज़िंदगी जी माना किथां मिलंदी। इन जा खोड़ सारा पर्सपेक्टिव आहिनि, पर मां जंहिं बुनियाद ते ॻाल्हाईंदुमि उहो फ्रैंकल बि ॻाल्हायो आहे। फ्रैंकल चए थो त असां पंहिंजी ज़िंदगी जी माना 3 शयुनि मां कढी सघूं था। हिकिड़ो त वर्क आहे, ॿियो प्यार आहे, ऐं टियों तव्हां जॾहिं हिकिड़ी मुसीबत में अचे फासो तकलीफ़ खे मुंहुं ॾियणु। त हाणे वर्क मां छा मुराद आहे? मिसाल मां पंहिंजी ज़िंदगीअ जी माना पंहिंजो मक़सदु वर्क मां कीअं ॻोल्हे सघां थो। वर्क मां ॻोल्हण जी मुराद इहा आहे त तव्हां उहो कमु कयो जेका तव्हांजी दिलि चवंदी हुजे, जेको जंहिंमें तव्हां
कुझु न कुझु कंट्रीब्यूट कयो सोसाइटीअ जे तरफ़। कम मां मुराद इहा आहे त तव्हां कुझु सुठो किताबु पढ़ो, कम मां इहा मुराद आहे त तव्हां तख़लीक़ी थियो, कम मां इहो मुराद आहे त तव्हां ऑब्ज़र्व कयो शयुनि खे। त जेकॾहिं तव्हां वटि वर्क आहे न, वर्क इज़ वर्शिप जीअं चयो वेंदो आहे, त तव्हां पंहिंजे पाण जे लाइ तइ कयो त तव्हांखे कहिड़ी फील्ड में वञिणो आहे ऐं तव्हां जंहिं फील्ड में वेंदव उन में तव्हां तख़लीक़ी थींदव। सो जेकॾहिं तव्हां सुठा उस्ताद आहियो त तव्हां तख़लीक़ी अंदाज़ सां पढ़ायो, बहितर अंदाज़ सां पढ़ायो। तव्हां जेकॾहिं डॉक्टर आहियो त तव्हां पेशेंट्स जे लाइ मुख़्तलिफ़ शयूं कयो, क्रिएटिव थियो, उन्हनि जो सुठे नमूने इलाजु कयो। इवन तव्हां जेकॾहिं कुक आहियो, यू कैन स्टिल बी गुड। अमेरिकन जो हिकिड़ो हुयो, आई एम जस्ट फॉरगेटिंग हिज नेम, मार्टिन लूथर आई गेस, इफ आई एम नॉट रॉन्ग। त हू उते चवंदो त तव्हां जेको आहे सो कहिड़े बि क़िस्म जो कमु कयो पिया, तव्हां सचाई सां कयो। जेकॾहिं तव्हां इवन स्वीपर आहियो न, त तव्हां घिटी ईअं ॿुहारियो ॼण शेक्सपियर शायरी थो करे। You should be doing like that। हा, किथे बि कयो था न, माना ईअं सम्झो इवन इफ यू आर अ कुक, माना ईअं सम्झो त को वॾो माण्हू कमु थो करे, त तव्हां मीनिंग ॻोल्हे सघो था। ऐं तव्हांखे ख़बर आहे त कमु जेको हूंदो आहे उन में असांजूं तमामु घणियूं एफर्ट्स खपंदियूं आहिनि। कंहिं माण्हू चयो त सक्सेस, कामयाबी ऐं ख़ुशी जे लाइ तमामु घणी महिनत जी ज़रूरत हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां कामयाबु थियणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां ख़ुशि थियणु चाहियो था, त उन जे लाइ तमामु घणियूं एफर्ट्स खपनि। पर हाणे अॼुकल्ह ख़ुशी फ़ौरन मिली थी वञे। तव्हां रील्स ॾिसो था, तव्हां ख़ुशि थी था वञो, इंस्टाग्राम ते, फेसबुक ते, तव्हां 10 सेकेंडनि में, 60 सेकेंडनि में तव्हांखे ख़ुशी मिले थी वञे। पोइ जेका ख़ुशी महिनत करण सां मिलंदी आहे, प्रोडक्टिव थियण सां मिलंदी आहे, असां उन तरफ़ घटि ॾियूं था ध्यानु न, उन जे करे। सो नंबर 1 त असांखे ज़िंदगीअ जो मक़सदु को सुठो कमु करण में मिलंदो, ऐं ॿियो ज़िंदगीअ जो मक़सदु प्यार में आहे। हाणे इश्क त माना केॾी कमाल जी ॻाल्हि आहे। इन में तर्जुमो बि आहे न त तूं मूंखे पंहिंजी दिलि ते मुहर हणी लॻाए छॾ, छाकाणि मुहबत मौत वांगुरु ताक़तवर आहे। इश्क, हाणे उन इश्क मां छा मुराद आहे? इश्क मां मुराद आहे त तव्हां कंहिं इंडिविजुअल सां बि प्यारु करे सघो था ऐं उनखे मुख़्तलिफ़ पासनि खां ॾिसी सघो था। इश्क मां मुराद इहा हूंदी आहे त तव्हां हिन इंसानियत सां प्यारु करे सघो था, तव्हां माण्हुनि सां प्यारु करे सघो था। त तव्हांखे जेकॾहिं ज़िंदगीअ जी माना ॻोल्हणी आहे त तव्हांखे इश्क में मिलंदी। तव्हांखे ज़िंदगी जी माना ॻोल्हणी आहे त तव्हांखे कम में मिलंदी। ऐं चौथी जेका उहा ॻाल्हि थो करे त जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी जी माना ॻोल्हणी आहे त उहा तव्हांखे हिकु अहिड़ी बीमारी मां मिलंदी जेका लाइलाज आहे। इवन हू कैंसर जे बारे में चए थो त इन तकलीफ़ ऐं इन ॾुख मां बि तव्हांखे माना मिली सघे थी। फ्रैंकल इहो बि चयो आहे त असांखे जीअं ॿुधायो वेंदो आहे त तव्हां मिसाल पाण जंहिं कल्चर में रहूं था उहो असांखे ॿुधाईंदा आहिनि त बाबा फलाणी तव्हांजी नीड आहे, तव्हांखे जीअण लाइ हीअ शइ बि खपे, तव्हांखे जीअण जे लाइ हीअ शइ बि खपे, हलो कार बि खपे, बंगलो बि खपे, आईफोन बि खपे, इहे सभु शयूं। ऐं तव्हांखे कहिड़ी नीड आहे उहो तव्हांखे वरी स्पेशली वरी मीडिया जे ज़रिए ॿुधाईंदो। ॾिसो, तव्हांखे जेकॾहिं हीअ बूट कोन्हे, तव्हां वटि हीअ शर्ट कोन्हे, माना तव्हां कंहिं कम जा ई कोन आहियो। जेकॾहिं तव्हां फलाणो ब्रांड न पाईंदव त माना तव्हांजे जीअण जो को मक़सदु ई कोन्हे। त हिकिड़ी जेके नीड्स आहिनि उहो तव्हांखे एडवर्टाइज़मेंट टीवी ॾींदी आहे। फ्रैंकल थो चए त हिकिड़ी नीड असांजे अंदरि विद्यत थियल आहे, उहा नीड आहे विल टू मीनिंग। एडलर चयो आहे विल टू पावर, पर ही थो चए त विल टू मीनिंग। ऐं हिन नीचे खे कोट कयो आहे, जंहिंखे असीं नक्शे पढ़ंदा आहियूं, नीचा खे कोट करे चयो अथई त if you have no why to live, if you have a why to live, you can bear utmost and anyhow। जेकॾहिं तव्हां वटि जीअण जो मक़सदु आहे न, तव्हां सभु कुझु बर्दाश्त करे सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां जीअण जो मक़सदु कोन्हे, तव्हां बर्दाश्त न करे सघंदा, तव्हां कंप्लेनिंग हूंदव। ऐं तव्हां ॾिसो पंहिंजे समाज में जिन माण्हुनि पंहिंजी ज़िंदगीअ में कुझु न कयो आहे, सभ खां वधीक कंप्लेन उहे कंदा अथव। सभिनी खां वधीक नाख़ुशि माण्हू, ॿियनि मां नाख़ुशि माण्हू उहो आहे जंहिं ज़िंदगी में कुझु न कयो आहे, जंहिंखे पाण मल कॾहिं विढ़ियो ई कोन्हे, ॿियो मल जेको विढ़ंदो उन ते तनक़ीद कंदो, हीअ इन मल विढ़ी आया। ऐं पाण जेको कार नथो हलाए सघे, ॿियनि खे ॿुधाईंदो त इहे कार हिनखे हलाइणी हूंदी अचे, एतिरे हद ताईं। सो
कंप्लेनिंग नेचर थी हूंदी आहे, शिकायती थींदा आहिनि पर पाण कुझु न करे सघंदा आहिनि। त हीअ थो चए त विल टू मीनिंग इज़ वेरी मच नेसेसरी। हाणे ॾिसो हीउ जेको कल्चर आहे न, इहो केॾो टॉक्सिक आहे, प्रॉब्लमेटिक आहे। तव्हां हैरान थींदव, मिसाल को दौर हो, असां जेके मूंखां पहिरीं ॿी जनरेशन जा माण्हू हूंदा, पहिरें वारा जनरेशन हूंदा, उते उस्ताद केॾी सख़्ती कंदा, ॿारनि खे माना वारनि वाटी भित ते हणंदा। ॿार घर वञी दहा ॾींदो त उहो पीउ माउ वरी ॿार खे ॿ टे चमाट वञी घर हलिया वेंदा। अॼु तव्हां शागिर्द खे थोरो कुझु चवंदव त उन्हनि जा वालिदैन तव्हां सां विहणु अची वेंदा। मतिलबु तव्हां एतिरो कंफर्ट ज़ोन में रखो था। हाणे मां हरगिज़ नथो चाहियां त इन जो हरगिज़ जो मतिलबु न आहे त ॿारनि खे स्कूल में तशदुद कजे, मां हिन जे ख़िलाफ़ु आहियां, पर एटलीस्ट टू गिव देम टफ टाइम सो दैट दे मे डेवलप, दे मे ग्रो, दे मे बिकम समथिंग। पाण छा था कयूं नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि में ऐं पोइ रुगो ख़ौफ़, रुगो टार्चर, ऐं ख़ौफ़ ऐं टार्चर में पैदा थींदड़ जनरेशन खां असां उमेद कंदा आहियूं त हिन दुनिया खे सुठो कंदा, हिन समाज खे सुठो कंदा। तव्हां हुननि खे अहिड़ी तालीम ॾिनी, तव्हां हुननि खे अहिड़ो माहौल ॾिनो, हू वीचारा पंहिंजो पाण खे बहितर न करे सघिया, समाज खे बहितर कीअं कंदा। इहे शयूं बि मामले में अची थी वञनि। इन्हनि शयुनि खे बि असांखे ॾिसणु घुरिजे। वन शुड बी एडवेंचर, ज़िंदगी में एडवेंचर आहे कोन। यकीनन इहे ई मुंहिंजे उस्ताद जूं ॻाल्हियूं जॾहिं मां पढ़ंदो हुउसि सर वटि, त हिकिड़ी ख़लील जिब्रान जी मशहूरु कोटेशन उहो ॿुधाईंदा, ऐं जॾहिं उन्हनि जी एक्सप्लेनेशन कंदा हुआ, कई मिंट उन्हनि ते वठंदा एक्सप्लेनेशन ते, त असां चवंदासीं त जेकर असांखे इहा ताक़त हुजे त असां टाइम खे स्टॉप फ्रेम करे छॾियूं ऐं इहा मुसलसल डेफिनेशन ऐं इहा एक्सप्लेनेशन ॿुधंदा रहूं। उहा ख़लील जिब्रान जी कोटेशन कुझु ईअं हुई त मूंखे हुन ॾाहप जी ज़रूरत न आहे जंहिंमें रोअणी न हुजे। त यकीनन अहिड़ियूं ई कुझु ॻाल्हियूं असां सर परवेज़ खां अञा ॿुधंदासीं। जीअं हाणे मार्केट होलोकास्ट जी ॻाल्हि बि थी वई ऐं सर तस्करो कयो एडलर जो, त हिन में जेको फ्रैंकल लोगोथेरेपी जो कॉन्सेप्ट ॾिनो आहे, सेम एज़ इट इज़ जीअं मूंखे लॻो आहे त फ्राइड ऐं एडलर जो बि आहे साइकोथेरेपी वारो कॉन्सेप्ट। त हिनखे सर परवेज़ कीअं ॾिसंदा, थोरो हिन ते बि पंहिंजी रोशनी विझनि। फ्रैंकल इन किताब में पाण ई इहा ॻाल्हि करे थो। हिकिड़ो हमरा चएसि थो, पुछेसि थो त साईं तव्हां माना जेके मरीज़ ईंदा आहिनि, तव्हां हुननि जो साइको एनालिसिस कंदा आहियो, तहलील नफ़्सी कंदा आहियो? त हू चवंदो आहे न। चई बाक़ी? चई मां जेको आहे सो लोगोथेरेपी कंदो आहियां। चई साईं भला पोइ इन में फ़र्क़ु कहिड़ो आहे साइको एनालिसिस ऐं लोगोथेरेपी में? त हिन चयो ॾिसो बाबा, इहो साइको एनालिसिस में इहो थींदो आहे त तव्हां मरीज़ खे बिस्तर ते सुम्हारे पोइ हुन खां उहे ॻाल्हियूं पुछंदा आहियो जेके ॿुधाइण जहिड़ियूं न हूंदियूं आहिनि। ऐं लोगोथेरेपी वरी इहा आहे जो मां मरीज़नि खे कुर्सीअ जे साम्हूं विहारे उहे ॻाल्हियूं चवंदो आहियां जेके चवण जे लाइक़ु न हूंदियूं आहिनि। सो इहो डिफरेंस आहे लोगोथेरेपी में। लोगो बेसिकली ग्रीक वर्ड आहे विच मीनिंग लोगोथेरेपी। त असां खोड़ सारनि माण्हुनि जो इलाजु जेको आहे सो उन्हनि जी ज़िंदगी में का माना ॾेई पोइ करे सघूं था। ऐं हिन कुझु ॾाढा सुठा एग्ज़ाम्पल बि कोट कया आहिनि। मिसाल हिकिड़ो पोड़ो अमरा हिन वटि ईंदो आहे ऐं उनखे ॿुधाईंदो आहे त मुंहिंजी ज़ाल मरी वई आहे ऐं हाणे मूंखे लॻे थो त मुंहिंजी ज़िंदगीअ में जीअण जो को मक़सदु कोन्हे ऐं ॾाढो प्रॉब्लमेटिक आहे। ऐं हू पोड़ो हिनखे अचे पंहिंजा ॾुख ऐं दर्द ॿुधाईंदो। ऐं पोइ हिन हिकिड़ो सुवालु पुछंदो अथसि त भला मां खां हिकिड़ो सुवालु कयां त तव्हां पंहिंजी ज़ाल सां वधीक प्यारु कंदा आहियो या तव्हांजी ज़ाल तव्हां सां वधीक प्यारु कंदी हुई? त हिन चयो त मुंहिंजी ज़ाल बि मूंखे ॾाढो प्यारु कंदी। चई साईं पोइ जेकॾहिं फ़र्ज़ु कयो तव्हां मरी वञो हा ऐं तव्हांजी ज़ाल जहिड़ी हुजे हा त उहो ईअं बर्दाश्त करे सघे हा? सॼो चेंज थी वियो। चई न, हू ईअं बर्दाश्त न करे सघे हा जेकॾहिं मां पहिरें मरी वञा। चई त पोइ इहो कंहिं हिसाब सां सही न आहे त हू हली वई तव्हां जहिड़ा आहियो? चई न, बसि मूंखे पंहिंजे सुवालनि जा जवाब मिली विया ऐं वाक़ई ईअं। ऐं हू माण्हू हाणे हू पंहिंजी उहा तकलीफ़ खणी सघे थो छो जो हुन पंहिंजी सफ़रिंग में तकलीफ़ में माना ॾिठी। तव्हां माण्हुनि खे ज़िंदगीअ में तकलीफ़ुनि में जेकॾहिं माना नज़र न ईंदी, माण्हू सुसाइडल थी वेंदा। जेके बि ॾुख ऐं तकलीफ़ूं अचनि थियूं उन्हनि में माना कीअं ॾिसणी आहे? मुशदरती इहो थो करे। मां मिसाल, तव्हां ससी भॼे थी, डोड़े थी, हिकु औरत थी जबलनि में वञी पहुचे थी, तव्हां तसर बि करे सघो था त हू हुन छो कयो आहे। हुनजे इन सॼी सफ़रिंग जे पुठियां माना आई, हुनखे ॻोल्हणो पंहिंजो महबूब। ऐं ॿी वरी पाण वरी सुवाल ते था अचूं वापसि। ॿी वरी ॻाल्हि कंदो आहे त जेको साइको एनालिसिस हूंदो आहे
उहो इट्स ऑल अबाउट पास्ट, तव्हांजे माज़ी में वेंदा आहिनि, पोइ वरी जेके 5 स्टेजिस हूंदियूं आहिनि डेवलपमेंट जूं, उन जे हिसाब सां का फिक्सेशन ॻोल्हण जी कोशिशि कई वेंदी आहे। त साइकोएनालिसिस तव्हांखे माज़ी में वठी वेंदो आहे। लोगोथेरेपी इज़ ऑल अबाउट फ्यूचर, उहो मुस्तक़बिल। ऐं असां माज़ीअ ते घटि ॻाल्हाईंदा आहियूं, असां कोशिशि कंदा आहियूं त हिननि खे को मुस्तक़बिल जी बहितर माना ॾेई सघूं ऐं हिननि खे असां वधाए सघूं। त ॾिसो, सफ़रिंग खां पाण हटी नथा सघूं, तकलीफ़नि ऐं ॾुखनि खां पाण परे वञी नथा सघूं। तंहिंजे करे जेको लोगोथेरेपी आहे उहो तव्हां माण्हुनि खे उहे बि ॻाल्हियूं ॿुधाईंदा हो जेके ॿुधाइण जहिड़ियूं न हूंदियूं आहिनि, ऐं तव्हां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियो त तव्हांखे मुस्तक़बिल में छा करिणो आहे। ऐं मीनिंगलेसनेस इज़ अ पनिशमेंट। मिसाल मिथ ऑफ सिसिफस आहे, अवां पढ़ियो हूंदो अलबीर कम जो। हाणे मिथ ऑफ सिसिफस में छा आहे, हू पथर खणी थो वञे, मथे रखे थो, उहो वरी हेठि अचे थो, वरी मथे खणी थो वञे। त इट्स अ सफरिंग। माना असां ॾिसो सर्कल्स में जीअंदा आहियूं। असां सुबुह जो उथंदा आहियूं, पोइ स्कूल वञूं, कॉलेज वञूं, ऑफिस वञूं, बनी ते वञूं, वरी वापसि लंच कंदासीं, वरी शाम। असांजी ज़िंदगी इज़ अ रिपीटेशन। This repetition is meaninglessness, and if this is the meaninglessness, you will suffer. हाणे इन meaninglessness मां पाण ॿाहिरि कीअं ईंदासीं, जॾहिं असां इन मीनिंग खे सम्झंदासीं, ॿाहिरि ईंदासीं ऐं पंहिंजे इन सफ़रिंग खे का माना ॾींदासीं। इवन अलबीर कामो जेको आहे सिसिफस खे माना थो ॾिए। हू चए थो त आई ऑलवेज़ फाइंड सिसिफस हैप्पी, छाकाणि त गॉड्स, देवताउनि हुननि खे सज़ा त ॾिनी आहे। हू जबल तव्हां पथर पहुचाए थो, वरी हेठि थो हलियो अचे, पर आई ऑलवेज़ फाइंड सिसिफस हैप्पी, छाकाणि त हुन पंहिंजी इन सफ़रिंग में मीनिंग ॾिठी आहे। हू गाना ॻाईंदो, डांस कंदो, टहक ॾींदो, पथर खे मथे खणी थो वञे, पोइ वरी हेठि किथे थो, ख़ुशि थींदो अचे थो। डू दिस, एक्सेप्ट इट। छो जो जेका टी पोज़ीशन हुई फ्रैंकल जी, उहा इहा ई हुई त जॾहिं तव्हां कंहिं अहिड़ी हालति में फासो, बीमारी में फासो, सिचुएशन में फासो, जंहिंमां तव्हां निकिरी न सघो, उन जे लाइ जेको आहे तव्हांखे उनखे क़बूलु करणो पवंदो ऐं उनखे तव्हांखे चेंज करणो पवंदो। इहा ॻाल्हि मंसूर मां चवंदुमि ॾाढी कम जी आहे, ऐं हिन नावल में बि आई आहे त असांजो जेको एटीट्यूड आहे न, उहो केॾो इम्पॉर्टेंट आहे ज़िंदगी खे गुज़ारण जो। मिसाल, हिकिड़ो यहूदी आहे, उहो वञे थो, नाज़ी फ़ौजूं अची वियूं आहिनि, लाइन में बीठा आहिनि, माण्हुनि खां उन्हनि जा डॉक्यूमेंट्स वठनि था। हिकिड़ो नौजवान अचे थो, उहो हुनखे ॿुधाए थो त साईं ही मुंहिंजा डॉक्यूमेंट्स आहिनि, मां पढ़ियलु लिखियलु माण्हू आहियां, ही मुंहिंजो करेक्टर सर्टिफिकेट आहे, मां हिन यूनिवर्सिटी मां हिन कॉलेज मां पढ़ियो आहियां। ऐं उहो जेको नाज़ी फ़ौजी आहे, हुन खां फाइल वठे थो, डस्टबिन में उछलाए थो, चए थो हाणे ॿुधा तूं साईं, हाणे ॿुधा तूं साईं, तूं जेको पंहिंजो पाण खे सम्झी ईंदो, इहे डिग्रीज़, इहे डॉक्यूमेंट्स, इहे सभु, इहे कहिड़े पासो थो, उते ई ॻाल्हि थो करे त किथे न किथे योर रिएक्शन मैटर। तव्हां रद्दमल कीअं था ॾियो उन ॻाल्हि ते न। त हीअ थो चए जेकॾहिं मूंसां ईअं करे हा त मां चवां ख़ैरु आहे, इट्स ओके, मां को रद्दमल न आहे। असां ॾिसो केॾा रिएक्शनरी आहियूं। कॾहिं कॾहिं हो थो चए त इंसान वटां सभु कुझु खसिजी बि वञे न, हिकिड़ी शइ हुनजे हथ में हूंदी आहे, एंड दैट इज़ हिज चॉइस हाउ टू रिएक्ट। इहा शइ हमेशह तव्हांजे हथ में हूंदी आहे। पर जॾहिं तव्हां रिएक्शनरी हूंदव न, ऐं तमामु घणो, त तव्हां नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते रिएक्ट कंदव, ऐं तव्हां जेको आहे सो कंप्लेनिंग नेचर जा हूंदव। कंहिं क्लास में पढ़ंदव त पोइ तव्हां हुन क्लास जी का ॻाल्हि न वणंदी, तव्हां यूनिवर्सिटी में पढ़ंदव त उहा तव्हांजे लाइ यूनिवर्सिटी सॼी ख़राबु हूंदी, तव्हां कंहिं पॉइंट में वेहंदव त उहा बि कंहिं कम जी न हूंदी। इवन तव्हांखे घर वारा सभु कुझु, इवन जो यूनिवर्सिटी ताईं मोकिलियनि, तव्हांजो ख़र्च बि भरियनि, उनजे बावजूदि तव्हां इहो चवंदा त मुंहिंजे वालिदैन मुंहिंजे लाइ कुझु न कयो। सो ॿी जेका ॻाल्हि ही किताबु सेखारे थो, उहा ॾाढी भली आहे। द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज़ तव्हां कहिड़ी ॾुखी हालति में आहियो, एटलीस्ट चॉइस टू रिएक्ट इज़ इन योर हैंड, ऐं उहो तव्हांखे रिएक्ट कीअं करिणो आहे। ऐं उन ॾाढे कमाल वे में उन ते लिखियो आहे हिन किताब में। ऐं जेका मां वरी ॻाल्हि करणु थो चाहियां त हिनखे जेका कैंप हुई, कंस्ट्रक्शन कैंप एश्विटिस में ही हो, उते जंहिं ॻाल्हि हिनखे ज़िंदा रखियो उहा इहा ई त वापसि वञी हिनखे पंहिंजी ज़ाल जो मुंहुं ॾिसणो आहे ऐं हिनखे पंहिंजो किताबु पूरो करिणो आहे, लिखिणो आहे। साइंटिफिक किताबु हिन लिखियो। नंढेला जी ज़िंदगी हिनजी ॾाढी तकलीफ़दा हुई, बट ही वॉज़ सो मच इंटेलिजेंट जो ही फ्राइड सां ख़तो किताबु कंदो।
इन फ्राइड डे हिकिड़ो ख़तु लिखियो ऐं कुझु पेपर मोकिलियईं ऐं पोइ फ्राइडे ॾे लिखियो त तव्हां मूंखे इजाज़त ॾियो मां तव्हांजो हिकिड़ो पेपर छापियां एंड ही वॉज जस्ट 18 or 19 शुरूअ खां ई इन्हनि शयुनि में हुयो। ऐं 1937 में ही जेको वियाना जी हिकिड़ी चरियनि जी अस्पताल हुई हुनजो चीफ थींदो आहे ऐं उनखां पहिरियों हिन सुसाइड ते कमु कयो ऐं हिनखे इहा शइ ॾाढी तंग कंदी त ऑस्ट्रिया जहिड़ी वेलफेयर स्टेट में 14 सालनि जा नौजवान ख़ुदकुशी छो था कनि। ऐं तव्हां ॾिसो पाण जंहिं समाज में रहूं था उन समाज में घणा माण्हू आहिनि जेके जीअण था चाहिनि, हिते हर को मरण जे लाइ तयारु आहे। सो उन्हनि खे कीअं रोके सघिजे थो त तव्हां इन ॻाल्हि ते न सोचो, सुसाइड ते न सोचो, बट इंस्टेड इहा जेका तव्हांखे ॾुख ऐं तकलीफ़ आहे इनखे कंहिं माना में चेंज कयो, इनखे कंहिं मोटिवेटिंग फोर्स में चेंज कयो। ॾुख ई त पाण खे तब्दील कंदा आहिनि। हाणे असांजी जेका यूथ आहे पाकिस्तान जी यूथ 64% आहे। हाणे ही हिकिड़ो वॾो तबिको आहे असां वटि यूथ जो। हुननि खे अगरि को CSS करे थो, PCS करे थो या MDCAT टेस्ट उन्हनि क्वालिफाई न करे सघी त उहो एतिरो उनखे सीरियसली वठी था छॾनि जो हू एतिरो डिस्पेयर में हलिया था वञनि जो उन्हनि खे बाक़ी ज़िंदगी जा ॿिया रस्ता बंदि नज़र अचनि था। ऐं इहो नथा सम्झनि त 21st सेंचुरी आहे, मतिलबु दुनिया जा 195 मुल्क असांजे लाइ आहिनि ऐं असां उन्हनि खे लताड़े विझूं जेकॾहिं अगरि असां ज़िंदगीअ खे का माना ॾियूं ऐं मक़सदु ॾियूं त इहो सर खां ई सुवालु हूंदो त कीअं नौजवान हिन किताब मां उत्साह हासिल करे सघंदा। ज़ाहिर आहे माना जो उत्साह पढ़ण सां मिलंदो। हिकिड़ो किताब छो, तव्हां खोड़ सारा किताब पढ़ो। जेकॾहिं मूंखे हिन किताब पंहिंजे खोड़ सारा सुवालनि जा जवाब ॾिना आहिनि त ज़रूरी न आहे अव्हांखे मिलनि, पर पढ़ो ज़रूरु। ही किताब न, खोड़ सारा ॿिया किताब आहिनि। अदरवाइज़ जेकॾहिं ॾिसो फ्रैंकल बि मंसूर इहा ॻाल्हि करे थो। हू चए थो त जिन माण्हुनि जी ज़िंदगीअ में को मक़सदु न आहे हूंदो उहे ज़िंदगी लज़त में गुज़ारींदा आहिनि। उहा लज़त पोइ वाइन वुमेन कैन बी एनीथिंग। ऐं अव्हां ॾिसो त खोड़ सारा नौजवान जंहिंजे ज़िंदगीअ में को माना मक़सदु न आहे उहे लज़त जे पुठियां आहिनि, उहे नशनि जे पुठियां आहिनि, उहे अजीब कमनि जे पुठियां आहिनि। दे डोंट हैव अ वैल्यू। तव्हां ॾिसो त मोस्ट ऑफ द यंगस्टर्स आर इन फ्रस्ट्रेशन ऐं उन्हनि जी फ्रस्ट्रेशन हिकु हिसाब सां जाइज़ बि आहे। कल्चर अहिड़ो आहे, सोसाइटी अहिड़ी आहे, समाज अहिड़ो आहे। पर वरी आहे फ्रैंकल वारी ॻाल्हि, चॉइस टू रिएक्ट अव्हां जे हथ में आहे ऐं तव्हां कीअं जेको आहे सो इन शइ खे बहितर करे सघो था, पंहिंजी ज़िंदगीअ खे का माना ॾेई सघो था। ऐं हिन किताब जो जेको इख़्तिताम आहे उहो बि हिन ॻाल्हि ते आहे त फ्रैंकल जॾहिं माण्हुनि खां इवन क़ैदियुनि वटि वियो ऐं खोड़ सारनि क़ैदियुनि जी ज़िंदगी हिन तब्दील कई। इट्स अ वंडरफुल बुक। सो उते शागिर्दनि खे लेक्चर पियो ॾे। उतां हिकिड़े शागिर्द पुछियो, साईं रुॻो तव्हां जीअं आहियो रुॻो असांखां सुवाल था पुछो, मां ज़िंदगी माना छा आहे, ज़िंदगी माना छा आहे, भला तव्हांजी ज़िंदगीअ जो मक़सदु छा आहे? खिली जवाबु ॾींदो आहे त द पर्पज़ ऑफ माई लाइफ इज़ टू हेल्प अदर्स टू फाइंड देयर्स। मुंहिंजे ज़िंदगी जो मक़सदु इहो आहे त हाणे मां ॿियनि जी मदद कयां थो पंहिंजी ज़िंदगी जी माना ॻोल्हियां। ऐं इन बुनियाद ते ही जियो। ऐं ही कमाल आहे। माना तव्हां ॾिसो हिन एॾा ॾुख ॾिठा जंहिं मतिलबु माउ खसिजी वञे, जंहिं ज़ाल सां तव्हां मोहबत था कयो उहा खसिजी वञे, वालिद खसिजी वञे, रिश्ता खसिजी वञनि ऐं तव्हांखे ख़बर न आहे मरी आहिनि। ऐं जॾहिं तव्हां ॿाहिरि अचो हिन ख़ुशीअ में, मां अमर साहब मिलंदुमि, उहो ॿुधाए थो जॾहिं मां वञा थो मां पंहिंजे घर जो दरवाज़ो खटखटायां थो, घणो कुझु बदिली चुको आहे पर उमेद आहे त मुंहिंजी ज़ाल दरवाज़ो खोलींदी, पर मां दरवाज़ो खटखटाईंदो आहियां, कुझु बि न आहे हूंदो, पर वरी बि उहो माण्हू जीए थो एंड विदाउट हेटिंग। माना कंहिंसां बि माना नफ़रत करण जे बग़ैर जीए थो। ऐं इहा केॾी करेज आहे न। तव्हांखे केॾी करेज खपे जो तव्हां कंहिंसां नफ़रत न करे सघो। ऐं हीअ किताब इहो सेखारे थो। इहा ई मैच्योरिटी लेवल आहे। ऐं जीअं हू लिखे थो त रिएक्शन जेको आहे उहो हमेशह तव्हांजे पंहिंजे हथ में आहे ऐं उन ते तव्हांखे पाण खे ई कंट्रोल करिणो आहे। हालात सां तव्हांखे कीअं हलणो आहे, उनखे रद्द अमल कीअं ॾियणो आहे। हाणे जीअं त तव्हां पंहिंजे टॉक में चयो त मूंखे काफ़ी सारनि सवालनि जा जवाब हिन किताब ॾिना। सो असांजे ऑडियंस खे ॿुधायो त तव्हांखे अहिड़ा कहिड़ा सवाल आहिनि जिन जा जवाब मिलिया। ॾिसो सभ खां वधीक जेको बुनियादी सुवालु आहे उहो इहो न त वाक़ई जेको ॾुखे में ॾुखियो सुवालु आहे न, उहा ज़िंदगी छा आहे। मिसाल हीअ ॿुधाए थो त ज़िंदगी आहे न, उन जेको एब्सोल्यूट जवाबु कोन्हे, वॉट इज़ मीनिंग ऑफ लाइफ। हू थो चए
हर दौर में हर कंडीशन में वो माना चेंज थी वञे। मतिलबु देयर इज़ नो एब्सोल्यूट मीनिंग ऑफ लाइफ। तव्हां कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो तव्हांखे ज़िंदगी हिकिड़ो सुवाल जो जवाबु मिली वेंदो आहे त वरी ज़िंदगी वरी ॿियो सुवाल खणी ईंदी आहे। सो एग्ज़ैक्टली आई कैन नॉट टेल यू दैट दिस इज़ द मीनिंग ऑफ लाइफ एंड दिस इज़ एब्सोल्यूट एंड दिस इज़ फाइनल। मुख़्तलिफ़ हालतुनि में इहे जवाब बदिलबा आहिनि। उनजो कोई एब्सोल्यूट जवाबु इहा आहे कान ज़िंदगी माना छा आहे, इहो ॻोल्हणु, पंहिंजो पाण खे इन हिसाब सां तयारु करणु, या इहो ॿुधाइणु त तव्हां ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि जे बावजूदु बि पाण खे फज़ीलत वारो कीअं रखी सघो था ऐं माण्हुनि सां नफ़रत छो कीअं नथा करे सघो। पाण त जे समाज में रहो था न, तव्हां सां केरु मिलियो बि कोन्हे तव्हां सां नफ़रत कंदो आहे। तव्हां हिकिड़े माण्हू सां कॾहिं मिलिया हो न, वेठा आहियो न, ॻाल्हायो त पंहिंजे लेखे तव्हां हुन सां नफ़रत वेही कंदा, इहो पंहिंजे कल्चर में थींदो आहे। त पोइ वरी थोरी घणी सेल्फ रियलाइज़ेशन थिए थी, वरी पंहिंजो पाण खे माण्हू सम्झे थो, ॾिसे थो, या इहे खोड़ सारा एग्ज़ाम्पल्स आहिनि हिन में। हिते वरी हिकिड़ी ॿियो एग्ज़ाम्पल आहे, हिकिड़ी माइया हिन वटि अचे वेहे थी ऐं हू थी चए त हुनजो जेको ॿारु आहे उहो बेसिकली एबनॉर्मल आहे ऐं हुन एबनॉर्मल ॿार जी ख़िदमत करे करे उहा माई थी पई तंग। सो हिकिड़े दफ़े माना कोशिशि कई त उहो ॿार खे जेको आहे सो एबनॉर्मल ॿार जो कुर्सी ते वेठो चई हिन सां गॾु मां जम थी ॼाए, मरूं था भई ज़िंदगी एंड हाणे। उहो छोकिरो रोके वठंदो अथसि, मूंखे न आहे माण्हू माज़ूर हो। उहा माई हिन वटि ईंदी आहे, पोइ वरी सेशन थींदो आहे ऐं हुन सेशन खां पोइ हिन खां पुछंदो आहे तव्हां छो पिया मरणु चाहियो। त हिन चयो त मां पंहिंजी ज़िंदगी मां तंग हुअमि, अलाह साईं मूंखे ॿ पुट ॾिना, हिकिड़ो ॾाढो सुहिणो सेबतो हो, उहो मरी वियो यंग एज में, ॿियो ही माज़ूर हो ऐं मां सम्झो त हाणे मुंहिंजी ज़िंदगी हिन पंहिंजे पुट जी ख़िदमत करण में गुज़रंदी छा, पोइ उनजे करे माना मां पंहिंजी ज़िंदगी खां तंग आहियां। उते हिकिड़ी वरी ॿी छोकिरी वेठी नौजवान, उनखां पुछी त भला फ़र्ज़ु कयो तव्हांजी ज़िंदगी में छा आहे। चई साईं माना मुंहिंजी ज़िंदगी इहा आहे त मां हमेशह पैसे जे पुठियां, अमीर मर्दनि जे पुठियां भॻियमि ऐं दौलत बोलत हर शइ उहा मिली। पोइ वरी हुनखां पुछंदो आहे फ़र्ज़ु कयो तव्हां 80 साल जी उमिरि में आहियो ऐं तव्हां वटि औलाद कोन्हे त तव्हां छा महसूसु कंदव। त हू थी चए त इट वुड बी अ ट्रेजिक थिंग फॉर मी। त मतिलबु मां पंहिंजी ज़िंदगी अयाशुनि में मुख़्तलिफ़ मर्दनि ॾे वियसि, उतां गुज़ारियमि ऐं मूंखे पंहिंजो औलाद कोन्हे ऐं मां सम्झमि त मुंहिंजी ज़िंदगी फ़ुज़ूल आहे। त हू जेका ॿी माई जेका पंहिंजे माज़ूर पुट जे करे फस्ट्रेटेड हुई, उन ॻोड़ा अची वेंदा आहिनि ऐं हू चवंदी आहे त डॉक्टर साहिबु मूंखे पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु मिली वियो आहे, शायदि मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु इहो ई आहे त मां पंहिंजे माज़ूर पुट खे ख़ुशि हली सघां ऐं पंहिंजी ज़िंदगी हिन जे लाइ क़ुर्बान करे सघां। तव्हां ॿुधो यकीनन तव्हांखे एब्सोल्यूट मीनिंग ऑफ लाइफ जेका सर खे बि उनजो जवाबु मिलियो ऐं हिन किताब पढ़ण खां पोइ तव्हांखे बि ज़रूरु मिलंदो। सर ॻाल्हि तव्हां कई पंहिंजे टॉक में त सफ़रिंग में माण्हू पंहिंजी जेका मीनिंग ऑफ लाइफ आहे उहा कीअं फाइंड आउट करे थो ऐं सोक्रेटिस बि आख़िर हुनखे हेमलॉक बि नसीबु थियो, पर हुनजे बावजूदि असां कुझु हुन मां सिखी न आहियूं सघिया। त कीअं असां पंहिंजे सफ़रिंग्स मां मीनिंग ऑफ लाइफ हासिलु करे सघूं था। इनखे मां डिफाइन करे आहियां त सफ़रिंग मीनिंग कीअं मिलंदी, उहो तव्हां माना ठाहे सघो था। ॿ टे एग्ज़ाम्पल ॾिना। सुकरात जहिड़ो जेको माण्हू आहे दुनिया उनजी ॾिसो लेवल ॾिसो हीअ थो चए त जॾहिं तव्हांखे ज़िंदगी जो मक़सदु मिली वेंदो न पोइ तव्हां सेक्रीफाइस ॾियण जे लाइ तयारु थी वेंदो। ऐं जॾहिं सुकरात खे ज़हर ॾिनो पियो वञे त उनजो जेको जेलर हो उनखे चई बाबा जल्दी हेमलाक ठाहे अचु, मां पीअण जे लाइ तयारु आहियां ऐं पंहिंजी ज़ाल खे ॿारनि खे मोकिले छॾियईं। त माण्हू पुछंदा अथसि छो, चई मां जल्दी हिनखे इन करे चयो आहे ज़हर पीअण जे लाइ जो मतां हिननि खे लॻे थो मूंखे ज़िंदगी जीअण जो शौक़ु आहे। उहो जेको जेलर हो उन करे परेशान थियो। त ॿिया जेके माण्हू हूंदा त उहो चवंदो यार अञा वेट कर, अञा न वेट कर, हिनमहिल न कर, अञा ॾिस फलाणे सां मिलणु, फलाणे ते मिलां, फलाणे ते मिलां। सुकरात पंहिंजे ॿारनि खे मोकिलियो, चई वाह ज़हर खणी आ पी वञा। चई मतां हे मुंहिंजा दुश्मन सम्झनि मूंखे अहिड़ी ज़िंदगी जीअण जो शौक़ु आहे जिथे तव्हां सुवाल बि न करे सघो। ऐं अच्छा कंहिं सबब जे करे 1 महीनो लेट थी वई न हिन जी जेका आहे सज़ा आहे केस, त पोइ किरटो हिन जो शागिर्द हो ऐं शाम जो हिनखे ज़हर माना प्यारणो, त हीअ सुबुह जो वेंदो अथसि जेल में। चई अॼु माना अॼु शाम हिनखे मारींदा, सुबुह जो सवेर वेंदो आहे, उस्ताद खे सॼी राति निंड न आई हूंदी। चई मां युसि त सुकून सां सुतो पियो ऐं मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न पई अचे त हिन माण्हूअ खे शाम ज़हर ॾींहुं मारींदा, हीअ सुतो कीअं पियो आहे। चई मूंखे अधु कलाकु इंतज़ारु करिणो पियो ऐं पोइ सुकरात थियो आहे। त मतिलबु जेकॾहिं तव्हां ज़िंदगी आदर्शनि सां गुज़ारियो था त पोइ तव्हां मरण बि महबूब थी थो वञे। त इहे अहिड़ा शागिर्द ई हुआ क्रेटो ऐं प्लेटो जहिड़ा, जन हुनखे चयो त बहितर आहे त तव्हां हीउ शहर छॾे वञो
ऐं पंहिंजी ज़िंदगी बचायो। हुन चयो जेकॾहिं अगरि मां शहर छॾे वेंदुसि त पोइ सच दाइम न रहंदो ऐं पोइ सुकरात जो नालो हमेशह लाइ दफ़न थी वेंदो। ऐं इन जे करे अॼु असां ॾिसूं था त हर यूनिवर्सिटी हर इदारो जेकॾहिं अगरि उहो सुकरात खे नथो पढ़ाए तेसि ताईं उन्हनि जो हर फ़लसफ़ो ऐं हर कोर्स अधूरो आहे। ऐं हाज़िर थींदासीं पाण सर जे नेक्स्ट किताब सां जेकी ॿुध सेखारियोसीं, उहो बि सर जो तर्जुमो आहे। ऐं उहो बि जॾहिं तर्जुमो तव्हां पढ़ंदव त तव्हांखे अंदाज़ो थींदो त केॾी महिनत ऐं मशक़त सां उन ते बि टाइम सर्फ कयो वियो आहे। सो हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए किताब सां। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।